साध संगत जीओ, वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। जिंद साध संगत जी लड़ीवार जपजी साहिब विचार कंदे कल मूल मंत्र जी विचार कई से, मंगलाचरण जी विचार कई से, जंहिंजे बारे में साहिब चवनि था त गुर प्रसाद गुरु जी राही तू परमात्मा जा गुण पंहिंजे अंदरि धारण करे सघे थो, गुणनि सां वाक़फ़ियत करे सघे थो। सो अचो अॼु जपजी साहिब जी पहिरीं पौड़ी ऐं उनखां आरंभ में जेको पहिरियों सलोक अचे थो, जी हा, जपजी साहिब जे अंदरि 2 सलोक अंकित आहिनि। हिकु जॾहिं 38 पौड़ी समाप्त थियनि थियूं, उनखां बाद पढ़ियो वेंदो आहे सलोक पवन गुरु पाणी पिता माता धरत महत दिवस रात दोए दाई दाया खेले सगल जगत। पर आरंभ में भी हिकिड़ो सलोक अचे थो जेको सुखमनी साहिब जे अंदरि बि अंकित आहे, 17वीं अष्टपदी जे अंदरि, आद सच जुगाद सच है भी सच। उते है भी सच आहे, पर जपजी साहिब जे अंदरि जॾहिं सलोक अचे थो उते अचे थो है भी सच। सियारी ऐं ॿियारी जो फ़र्क़ु आहे। सो अचो पहिरियों में सलोक खे वीचारूं, उनखां पोइ जपजी साहिब जी पहिरीं पौड़ी में वीचारूं त साहिब सचार बणजण जे लाइ सिख खे कहिड़ो तरीक़ो ॾिसनि था ऐं कहिड़ा कहिड़ा तरीक़ा खंडन करनि था। छो त पंहिंजी सोच अनुसार कई इंसान जतन कंदो आहे त काश मां मता परमात्मा सां इन तरीक़े सां मिली वञा, काश हे जतन कया, हे कर्म कांड कया त मां सचार बणिजी वञा, त परमात्मा सां किथे मां मिली पवां। पर साहिब उहो सॼो फरमाइनि था, चवंदा अच मां तोखे सवलो तरीक़ो, हिकु सवली सिख्या, बिल्कुलु आसान तरीक़ो ॾिसां त परमात्मा सां तूं कीअं हिकु ॿिक थी सघे थो, तूं कीअं मिली सघे थो। साहिब फरमाइनि था मूल मंत्र खां बाद शब्द वरतनि था इन बाणी जे अंदरि जप। जप इन बाणी जो नालो आहे जंहिंजी वीचार हली रही आहे। हर हिकु बाणी जा अलॻि अलॻि नाला आहिनि। गुरु ग्रंथ साहिब महाराज जे अंदरि सुखमनी साहिब, आसाकी वार, इन तरीक़े सां जेकी पहिरीं आरंभता वारी बाणी आहे, इन बाणी जो नालो आहे जप, जंहिंखे कल वारी वीचार में विदास अॻे रखी त जप जॾहिं गुटकनि में या नितनेम जे अंदरि छपाई कई वेंदी आहे त उनजे अंदरि जी सत्कार में उन्हनि खे प्यार सां, भाव सां, आदर सां जी ऐं साहिब लॻायो वेंदो आहे। पोइ सिखियुनि खे सत्कार सां, निम्रता सां चवंदो आहे जप जी साहिब। सो साहिब इन बाणी जो नालो लिखनि था जप। उनखां बाद साहिब फरमाईंदा आद सच जुगाद सच। परमात्मा उहा हस्ती जेकी आद शुरूआत को ई आहे, जुगन जुगन को वठी आहे। कंहिं वक़्त में बि अहिड़ो वक़्तु न आयो आहे जंहिंमें परमात्मा न हुजे, हर वक़्तु उन सां ई आहे। आद जेको शुरूआत खे सच होंद वारी हस्ती जेकी हमेशह रहे। आद सच जुगाद सच है भी सच, जेको हिन टाइम बि आहे, ईअं न आहे त अॻे ताईं हुयो हाणे न आहे, है भी सच। उहा हस्ती हिन टाइम बि मौजूदु आहे। नानक होसी भी सच, ऐं नानक उहा हस्ती अॻिते हमेशह जे लाइ आहे। भाव परमात्मा जो कॾहिं बि अंत न आहे, कॾहिं ख़तमु थियण जहिड़ी हस्ती न आहे। अॻिते साहिब फरमाइनि था पहिरीं पौड़ी जे अंदरि सोचे सोच न हो वई जे सोची लखवार। छा उन परमात्मा खे पाइण जे लाइ, सचार बणजण जे लाइ सोचे, सोच न हो वई। सोचे चइबो आहे सुचो थियणु, साफ़ थियणु। चवंदा छा मां तीरथ सनान ते टुॿी ॾेई सनानु करे मां सचार बणिजी सघां थो? पर साहिब अॻिते फरमाइनि त चवनि था न हो वई। तूं तीरथ सनान ते साफ़ नथो थी सघे, तुंहिंजो तन साफ़ थी सघे थो, मन कॾहिं बि साफ़ नथो थी सघे। इन जे परथा कुझु बाणियूं सुखमनी साहिब जे अंदरि बि अंकित करनि था। सोच करे दिन सर रात तूं तीरथ सनानु करे तो ॾींहुं ऐं राति, पर मन की मैल न तन ते जात। तुंहिंजो पाप करे तो मन, तूं त तीरथ सनान ते सिर्फ़ु शरीर धोई आहे, तन धोई आहे। तुंहिंजी सोच त न बदिली। तुंहिंजी सोच कॾहिं बदिलवी? जॾहिं गुरू खां तूं ज्ञान वीचार वठंदे, तुंहिंजी मत चेंज थी वेंदी, तुंहिंजी समझ चेंज थी वेंदी, तुंहिंजी पाप करण वारी बिरती निकिरी वेंदी, तुंहिंजी सवाब करण वारी, ॿिए जो भलो करण वारी सोच थी वेंदी। साहिब इन पौड़ी जे अंदरि फरमाइनि त चवंदा सोचे सुच थियणु, पाक थियणु, साफ़ थियणु। सोच न हो वई, साफ़ नथो थी सघे। जे सोची लखवार, तूं हिकु चकर सनानु करण जे लाइ चए थो, लख वारे सनानु कर, लख वार तीरथ सनानु कर, पर तुंहिंजो मन कॾहिं बि चेंज नथो थी सघे। मन चेंज करण जे लाइ ख़्याल चेंज करणा पवंदा आहिनि।
निम्रता आणणी पवंदी आहे पंहिंजे अंदरि, गुरू वटि अचिणो पवंदो आहे। सोचे सोच न हो वई जे सोची लखवार। औंगा बासा फरमाईंदा चुप है चुप न हो वई। छा मां चुप है चुप न हो वई, छा मां मौन विर्त, पुराणे ज़माने मौन विर्त रखे वेंदो हुयो, ज़बान खे चुप रखंदा हुया। पोइ खां पोइ ॿुधायूं त इन तरीक़े सां शायदि परमात्मा मिली पए, इंसानु सचियार बणिजी सघिजे। पर साहिब चवंदा मौन विर्त तूं रखे छॾियो, चुप है चुप न हो वई। छा तुंहिंजो हिर्दो चुप आहे, मन चुप आहे? बंदो ज़बान को केतिरो बि चुप रहे न, मन जो हमेशह सोचंदो रहंदो आहे, ॻाल्हाईंदो रहंदो आहे। जॾहिं मन ॻाल्हाईंदो न, ज़बान ते लफ़्ज़ पोइ ईंदो आहे, पहिरों में मन ॻाल्हाईंदो आहे, मन चवंदो आहे, मन सम्झाईंदो आहे। साहिब तंहिं करे सम्झाईंदो, चवंदा चुप है चुप, हिते सॼी खेॾ मन जी आहे। चवंदा चुप है चुप न हो वई, मौन विर्त रखंदे चुप है चुप न हो वई जे लाइ रां लिवतार। भले चुप करे तूं समाधि लॻाए हिकु तार थी करे परमात्मा सां वेह, पर ईअं बि समाधि लॻाइण सां ई तोखे परमात्मा नथो मिली सघे, सचार तूं नथो बणी सघे। साहिब फरमाइनि था बुखिया बुख न उतरी जे बना पुरिया ॿार। दुनिया जा मां सॼा पदार्थ इकठा करे बना लॻाए छॾियां, हिकिड़ा ढेर लॻाए छॾियां, छा इन तरीक़े सां परमात्मा मिली वेंदो? साहिब चवंदा बुखिया बुख न उतरी। भाव जेसि ताईं तूं अंदरो सचार न थींदे, तूं ॿाहिरो जा कर्म कांड कंदो रहंदे त तुंहिंजी बुख बि कॾहिं लहिणी न आहे। ऐं जंहिं ॾींहुं तोखे परमात्मा मिली पियो न, बुख उतरजी वेंदी, तोखे दुनिया जे कंहिं बि शइ जी ज़रूरत न पवंदी। तूं चवंदे सभई शयूं मूंखे मिली वयूं, सबे थोक परापते जे आवे हिकु हथु। पर जे अगरि तूं ॿाहिरो जा कर्म कांड करें थो, साईं चवंदा तेसि ताईं तूं सचार न थी सघंदे, तेसि ताईं तुंहिंजी बुख बि न लहंदी। बुखिया बुख न उतरी जे बना पुरिया ॿार। तूं ढेर लॻाए छॾ भले सामान जा, तुंहिंजी बुख बि न लहणी आहे। औखा बाद साहिब फरमाईंदा सहज सियाणपा लख होए त हिकु न चले नाल। पहिरियों में सहज लफ़्ज़ सम्झी छॾियो। सहज जो अर्थ आहे हज़ारे। चवंदा छा सियाणप सां परमात्मा मिली सघे थो? छो त सियाणप करे बंदो दुनिया जा कई महारत हासिल करे सघे थो, होशियारी करे खोड़ शयूं हासिल करे थो। के इंसान पैसो कमाए वठंदा आहिनि, के इंसान कई जीत पाए वठंदा आहिनि दुनिया में, कई गेमनि जे अंदरि कोई कहिड़ी शइ में महारत पाए वठंदो आहे, उहो छा को पाए वठंदो आहे? सियाणप को। पर चवंदा छा परमात्मा खे पाइण जे लाइ बि इहा सियाणप कमु अची सघे थी? त न, पंहिंजी सियाणप न। गुरू को वतल गुर की मत तू ले आणे, भगत बिना भो डुबे सियाणे। गुरू को वतल मत, गुरू को वतल तूं सियाणप परमात्मा खे पाइण जे लाइ इस्तेमालु करे सघे थो। बाक़ी जेकर पंहिंजी सियाणप थी, पंहिंजी चतुराई थी, पंहिंजी होशियारी ॾेखारणु चाहे थो, साईं चवंदा उहा हिकु हज़ार सहस माना हज़ार। तो वटि हज़ारे सियाणप, हज़ारे सियाणपनि खां तोखे लख थी वञनि त हिकु न चले नाल। पोइ बि परमात्मा खे पाइण जे लाइ उनजे दरगाह में हिकु बि नाल थी हुजे अॻियां, छो त परमात्मा चतुराइन खां कई वधीक आहे। आम इंसान जे मन सां जीते सघूं था चतुराइन सां, पर परमात्मा खे नथा जीते सघूं। हाणे हिकिड़ो वॾो सुवालु अची थो वञे हिते, न तीर्थ सनानु करण सां परमात्मा मिली सघनि था, न असांखे समाधि लॻाइण या मौन विर्त लॻाइण परमात्मा सां तार मिलाइण में कोई परमात्मा मिली सघनि था, न असांखे कंहिं सियाणप सां मिली सघनि था, न असांखे दुनिया जे पदार्थ गॾु करण सां मिली सघनि था। पोइ सचार आख़िर बणिजे कीअं परमात्मा सां मिलिजे? इन जे करे सवाल अंकित थिए थो। साहिब सवाल अंकित करे सम्झाइनि था, चवंदा केव सचारा होइए। केव माना कीअं, कहिड़े तरीक़े सां? केव सचारा होइए, कहिड़े तरीक़े सां सचार बणिजे? केव कूड़े तो टै पाल, कहिड़े तरीक़े सां असांजी ज़िंदगी मां कूड़ जी दीवार टुटी पवंदी, कूड़ सां नातो टुटी पवंदो। साहिब फरमाईंदा इन पंक्ति जो, हे पंक्ति जा सवाल मुंहिंजो जवाबु अंकित करे छॾींदा। चवंदा अच सिख तोखे ॿुधायां सचार बणजण जो तरीक़ो। साहिब फरमाईंदा हुकुम रज़ाई चरणा। हिते शब्द आहे रजाई। इहे बि ॻाल्हियूं नोट कजो सासंग जी, छो त जंहिं टाइम जपजी साहिब उचारण कई वई या गुरु ग्रंथ साहिब महाराज जी बाणी जे अंदरि उन टाइम ताईं 5 लफ़्ज़ पंजाबी जे अंदरि न हुया। उहे कहिड़ा? शशियो, जेको ससे खे हेठि बिंदी हूंदी आहे, टीपी हूंदी आहे, शशियो, खखियो, गगियो, ज़ज़ियो, फफियो। इहे 5 लफ़्ज़ न आहिनि अंकित। इन जे करे हिते शब्द आयो आहे रजाई, पर इन जो शुद्ध उचारण आहे रज़ाई। उन परमात्मा जी रज़ा। हुकुम रज़ाई चलणा नानक लिखिया नाल। चवंदा परमात्मा जी रज़ा में राज़ी रही पओ। उहो जीअं तोखे रखे थो न, तोखे उहो ई रहणो आहे। तूं पंहिंजी सॼी चतुराई छॾे करे उनजी रज़ा में राज़ी रहो, उनजे हुकुम जे अंदरि।
उहो जीअं फरमाए थो तोखे उअं ई पंहिंजी सियाणप पंहिंजी चतुराई छॾे करे उनजी रज़ा में राज़ी रहो। नानक लिखिया नाल। सो साध संगत जी, हे त जॾहिं पौड़ी समाप्त थिए थी न त उते वीचार निकिरे थी हुकुम जी, पर तरतीब वाइज़ वरी ॿी पौड़ी बि हुकुम जी आहे। सो उहा सुभाणे जी वीचार में सुभाणे जी पौड़ी में उहो सम्झियो वेंदो, वीचारियो वेंदो त गुरु नानक देव महाराज ॿी पौड़ी जे अंदरि सिख खे कहिड़ा कहिड़ा हुकुम सम्झाइनि था ऐं कंहिंजी तरफ़ सां कीअं थियनि था। सो वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फ़तेह।